अॼु रियाज़ साहब त मुंहिंजे ख़्याल में अॼु किथे शिकार पर वेला उहो न ईंदो। असां पंहिंजो क्लास शुरू कयूं था। साईं सुखराज साहब अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम ऋषभ हा, शाला थी बेटा। इकबाल साहब बि न आहिनि, मां सम्झां थो, पर टाइम थी वियो आहे। बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदना इल्मन अजमाइन। रब्बि ज़िदना इल्मन इल्मन अजमाइन। ऐन जो उचारींदो आमीन। रब यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर। या बहितरीन दुआ आहे, कंहिं बि कम जे आसानी लाइ अल्लाह पाक खां दुआ कजे, मुंहिंजा रब आसानी करे, मुश्किल न करे, मामले जी पुॼाणी कर बहितर नमूने। हीअ बहितरीन दुआ आहे हर मामले में। अल्लाहुम्मन फ़अना बिमा अल्लमतना। या अल्लाह फ़ाइदो ॾिए असांखे उन शइ सां जेको तूं सेखारियो आहे असांखे। जेको बि हुनर आहे, जेको बि इल्मु आहे, हुन में असांखे फ़ाइदो ॾे। व अलिमना, ऐं सेखारे असांखे। अलिमना सेखारे असांखे। मा यनफअना, मा माना जेको, जेको फ़ाइदे वारो हुजे असां लाइ। असां लाइ किथां आयो आहे? ओ नाम ऐं ॾिसो था। वज़िदना इल्मा, ऐं वाधि कर असांजे इल्म में। ही ना 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 माना असांखे, असांखे या असां लाइ जेको चइजे, या असांजे। ठीकु, इहा दुआ ॾाढी बहितरीनु आयतूं। ही रुकू आहे असांजो 19 नंबर सूरा निसा जो, 127 खां 134 ताईं। इन में मेन ॻाल्हि ई इंसाफ़। इंसाफ़ कंहिंसां? इंसाफ़ जी ॻाल्हि अलाह पाक जॾहिं करे थो पियो त उहो आहे औरतुनि सां, यतीम न्याणियुनि सां, ऐं ॿारनि सां भलाई ऐं इंसाफ़ करण जा हुकुम जेके क़ुर पाक में आया आहिनि, हलूं था पिया। हिन रुकू खां पोइ जेको 20 नंबर रुकू हूंदो, उन में बि इंसाफ़ जी ॻाल्हि ईंदी, पर उन में इंसाफ़ जी ॻाल्हि ईंदी शाहिदी ॾियण ते। अलाह अकबर, तमामु अहम ॿई इहे रुकू आहिनि, 19 20। रुकू सभु आम त सभु आहे। असां 126 में जॾहिं शुरू कयो होसीं आयत त ही वलिल्लाहि मा फिस समावाति मा फिल अर्द। हितां बार बार क़ुर पाक में आयल आहे। ये बादशाही अल्लाह पाक जी कहिड़ी थी? समावात वल अर्द। ऐं अल्लाह लाई ई आहे जेकी आहे आसमाननि में। हे आसमाननि जो समावात हिकिड़ो थींदो आहे, समा आसमान, जमो समावात, माफ़िल अर्द, ऐं जेकी आहे ज़मीन में। वकान अल्लाह बिकुल शइ मुहीत, ऐं अल्लाह आहे सभु कंहिं शइ ते घेरो कंदड़। मन अल्लाह जे ताक़त खां काई शइ ॿाहिरि न आहे। जेको बि आसमाननि में आहे ऐं ज़मीन में आहे, सभु अल्लाह लाइ आहे। इंसान बि कंहिंजे लाइ आहे? उहो बि अलाह लाइ आहे। अहिड़ी का आयत तव्हांखे यादि अचे थी जंहिंमें इंसान जो ज़िक्र अचे? इंसान जो ज़िक्र न हुजे, पर असां इहा चवंदा हुजऊं त असां बि अलाह जे लाइ आहियूं। अहिड़ी का आयत क़ुर पाक जी जेका असां आमतौर पढ़ंदा हुजऊं, जॾहिं का ॻाल्हि थींदी आहे, ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे, पोइ असां इहो चवंदा आहियूं, लिल्लाह इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। इन्ना बेशक असां, लिल्लाह असां बि अलाह लाइ आहियूं न। अलाह जी मिल्कियत में असां बि आहियूं। इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन। ऐं उन ॾे ई मोटणो आहे। इन्ना लिल्लाह माना लिल्लाह माना अलाह लाइ। हिन में तव्हां ॾिसो त ही थोरो चयोसीं त लिल्लाह में ही हा जे आख़िर में कसरा आयल आहे, समावात जे ता में कसरा आहे, अल अर्द जे आख़िर में बि कसरा आहे। ही कसरा छो आयूं आहिनि? उहो हिन ते लाम जेको ही आहे न, लाम, इहो लाम हर्फ़ जर हूंदो आहे। इन जे करे जेके बि इहे सभु आया आहिनि, इन जे असर में इन्हनि सभिनी ते कसरा आहे। हाणे हिन में कंहिंखे फतह आहे, हिन खे दम आहे, हिन खे कसरा आहे। सम्झो न? त ॻाल्हि इहा आहे त हिन में ही जेको साओ रंग ॾेखारियल आहे, इहो थींदो आहे रफ़। ऐं जेको ॻाढ़े में लिखियलु आहे, हिनखे चइबो आहे नसब। ऐं जेको ही कसरा जेके हुजे, हुनखे चइबो आहे जर पोज़ीशन, माना हेठि। रफ़, नसब, जर, ईअं। ठीकु आहे। हुन खां पोइ ही असां सिखी हाँ, ये आयासीं हमारे अलहमदिल्ला।
ये असां गुज़ारे चुका आहियूं, सिखी चुकासीं, हीअ आयत पढ़ीसीं 127 में ये हो अभी और जेको सुबह असां पढ़ियोसीं सिखियोसीं त ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे पुछनि था तोखां औरतुनि बाबति। हा, औरतुनि बाबति छा थो चए त अलाह एक पाक बार चवे थो शाम पियो त पाण खे म्यूट कजो प्लीज़ सभई। इसमें से एक इसमें से हा, सही, मां सभिनी म्यूट करे छॾिया। के ठीकु आहे त अलाह पाक फरमाए थो पियो जॾहिं औरतुनि लाइ पुछनि था पिया तोखां या रसूल अलाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त अलाह हुकुम करे थो तव्हांखे उन्हनि औरतुनि जे बारे में जिन जे लाइ तव्हां पुछो था पिया औरतुनि सां सलूक कीअं कजे, ख़ासि तौर ते घरवारी जे लाइ। ऐं जेको पढ़ियो वञे थो तव्हां ते किताब में यानी ॿुधायो थो क़ुर में उन यतीमनि छोकिरियुनि जे बारे में बि, माना औरतुनि जे बारे में बि, यतीम छोकिरियुनि जे बारे में बि। यतीम उहो थींदो आहे जेको एडल्ट न हुजे। असां आमतौर ते चवंदा आहियूं मां बि यतीम आहे, मुंहिंजा माउ पीउ बि गुज़ारे विया आहिनि, पर आम वॾो माण्हू यतीम न हूंदो आहे। अरबी में यतीम उहो आहे जेको ॿारु हुजे, ख़ासि तौर ते छोकिरी जी ॻाल्हि आहे हिते। त हीउ अलाह जो हुकुम आहे उन्हनि जे लाइ। ऐं त तव्हां नथा ॾियो उन्हनि खे जेकी मुक़ररु कयो वियो आहे, उहे अरब में इहो रवाजु हूंदो हो त इहो असां ज़िक्र करे चुका आहियूं, थोरो रिवाइज़ था कयूं पिया त जेकॾहिं फॉर एग्ज़ाम्पल को कंहिंसां निकाह करणु चाहींदो हुयो या छा त हुनखे वरी को हक़ु महर न ॾे, माना हक़ु खाइण आहे ॿिए जो न, इहो हक़ु महर। ऐं तव्हां रुगबत रखो था त तव्हां निकाह कयो हुननि सां, ऐं वरी जेके ॿार आहिनि जेका हीणा ॿार उन्हनि बाबति पहिला हुकुम करे थो पियो त इंसाफ़ कयो। ऐं इंसाफ़ जी कहिड़ी ॻाल्हि अलाह कई आहे हिते, इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। इंसाफ़ जे लाइ लफ़्ज़ ईंदो आहे किस्त, किस्त लिखियल आहे न, किस्त। वन तक़ूमु क़याम कयो, माना बीहो तव्हां, लिल यतामा यतीमनि जे लाइ, उन्हनि जे हक़ अदा करण लाइ बिल्किस्त इंसाफ़ सां बीहो। मां तफ़अलू, ऐं जेको तव्हीं कंदा आहियो, मिन ख़ैरिन का भलाई, अलाह कान बि अलीम आहे त बेशक अलाह उनखे ॼाणंदड़ आहे। अलाह ॼाणे थो जेका तव्हां चङाई कयो था पिया। ऐं जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे वरी जेकॾहिं चङाई न हूंदी त भई अलाह पाक ॼाणे थो। हीअ असां गुज़ारे सभु क्लास थी चुको आहे असांजो। त हिकिड़ी अहम ॻाल्हि वरी रिपीट कयूं था पिया, जेकॾहिं के मेंबर हुन में न हुया क्लास में, त अरब में दस्तूर हूंदो हुयो त यतीम छोकिरियुनि खे तरके मां जेका हुनजी मिल्कियत हूंदी न, जेको माउ पीउ छॾे वञे, मरी वञे, त जेका मिल्कियत छॾे वञे त छोकिरा खणंदा, छोकिरी खे न ॾींदा हुआ। ऐं जेका छोकिरी मिल्कियत ऐं सूंहं वारी थी, हाणे जेको पीउ मरी वियो, ऐं अरब असां वटि चवंदा आहिनि त माउ मुई त डबल यतीम आहे, पीउ अधु यतीम आहे, पर माउ मुई त साईं सॼो यतीम थी वियो। अरब में ईअं न आहे। अरब में या यतीम जो लफ़्ज़ जेको आयल आहे, उहो अरबी जो लफ़्ज़ आहे, उहो इहो आहे त जेकॾहिं माउ मुई त अधु यतीम आहे, पीउ मोह त हक़ीक़त में यतीम आहे। छो जो कफ़ालत जी ॻाल्हि हूंदी आहे न, त फाइनेंसिंग केरु संभाले, गुज़ारो केरु ॾे, घर जो गुज़र सफ़र उहो पीउ जी ज़िमेदारी आहे। त छा हूंदो त जेकॾहिं पीउ गुज़ारे वियो, हाणे छोकिरी, पीउ खे मिल्कियत हुई, छोकिरी नंढी आहे, ऐं छोकिरी सूंहं वॾी थी त सूंहं वारी बि आहे, त उन सां पाण शादी कंदा हुया। ठीकु आहे बाबा, त मिल्कियत बि रहंदी, छोकिरी बि शादी थी वई, मगर हक़ महर न ॾींदा हुया। इहो वाक़िया थिया आहिनि उन ज़माने में हुया। पर जे छोकिरी जेकॾहिं सूंहं वारी बि न हुजे या छोकिरे खे न वणे जेको जंहिंजे मिटी माइटी में आहे न वणे, ऐं मथियां हुनखे मिल्कियत बि न हुजे, भई जेकॾहिं कंहिंजो पीउ गुज़ारे वियो, हाणे उन जी जेका कंहिं ॿिए जी मिल्कियत माना हुजे संभाल में अची वई, त जेकॾहिं उन सां शादी करणु चाहे, पर हू चए थो त मां शादी बि न कंदुसि, मूंखे छोकिरी कोन थी वणे, ऐं जॾहिं पीउ गुज़ारियो त हुनखे मिल्कियत बि कोन हुई, हाणे त माना इहो मुर्गो त मथो पाण त ॿारु सम्झंदो न। पर जे सूंहं न हुजे, छड़ो मिल्कियत हुजेसि, त मसइलो छा थींदो हुयो त उहा वीचारी वधीक मुसीबत में हुई, त न हुन सां पाण शादी कंदा हुया, ऐं मिल्कियत वञण जे ख़ौफ़ खां न वरी खेसि ॿिए हंधि शादी कराइण जी इजाज़त ॾींदा हुया। इस्लाम इन ख़िलाफ़ जो आहे त ईअं न कयो, ना इंसाफ़ी आहे, इंसाफ़ कयो, औरतुनि सां बि कयो ऐं ॿारनि यतीमनि सां बि कयो। ही चार्ट गुज़ारियोसीं त यतीम ॿारड़ी हूंदी, फॉर एग्ज़ाम्पल ही 3-4 में आया त 3 ऐं 4 सूरह निसा जी हुकुम अची चुको आहे। इहो कहिड़ो अची चुको आहे त भई माना अलाह पाक क़ुर पाक में यानी इंसेंट ॾिनो आहे, तरगीब ॾिनी आहे
त बहितर आहे त निकाह कयो वञे हुन सां, छो जो निकाह सां छा थींदो आहे त बराबरी जी हैसियत अचंदी आहे तक़रीबन। ठीकु आहे, निकाह बि ॾिजे, हक़मार बि ॾिजे। इहो असां सॼो पढ़ी चुका आहियूं, इन करे अॻिते हलूं था पिया। त हिन आयत मुबारक जेका नाज़िल थी उन में बि हिकिड़ो सबबु इहो हुयो, जेको रिवायतनि में अचे थो पियो। त हाणे ॾिसो लिखियलु आहे त हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु, रबी अलाह ताला माना छा, माना साहबी सॻोरो हुयो। उनजी सौट हुई दमीमा, उहा यतीम थी। हुन वटि पीउ जी मिल्कियत त हुई, पर उहा एतिरी ख़ूबसूरत न हुई। इन करे हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला जो हुन सां निकाह करण जो कोई इरादो कोन हुयो, पर हुनखे सौट खे मिल्कियत हुई पीउ खां। ऐं वरी हुनखे कंहिं ॿिए जे निकाह में ॾियण बि न पहुचाए, छो जो ॾियण ॾींदो त मिल्कियत त उहा खणी वेंदी पाण सां। इन बाबति हू बारगाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में आयो मशवरो वठण त या रसूल सल्लम, माना ॻाल्हि ईअं हूंदी त हाणे छा कजे, मूंखे दिलि बि कोन थी चवे, न पाण निकाह करण जी दिलि थी चवे, न इहा दिलि थी चवे त मां हुनखे इजाज़त ॾियां त किथे ॿिए हंधि वञी निकाह करे। छो जो सा बि सॻोरो न त ख़ुदा कोठि ॾियंदो त हूंदो, त फ़ैसिलो छा कयां। इन ते हीअ आयत में आई ॻाल्हि, यतीमनि सां भलाई कयो, इंसाफ़ क़ाइमु कयो। हा न, जेकॾहिं पाण शादी नथा कयो त पैसनि जे करे न पोइ शादी करण जी इजाज़त ॾियोसि, छो जो हुन सां न त नाइंसाफ़ी आई आहे। मिल्कियत जे करे हुन ते कब्ज़ो करिणो आहे छा, ईअं न थिए। या पाण निकाह कयो, नथा कयूं त हुनखे छॾे ॾियो, त किथे निकाह करायो, त उहो हुनजो हक़ु आहे। 128 आयत में आयो व इन इम्राअतुन, असां चयोसीं त अनिसा सूरत असां जेका पढ़ूं था पिया, अनिसा, अनिसा जो मतिलबु छा आहे, अनिसा जो मतिलबु को ॿुधाईंदो। अनिसा पढ़ूं था पिया न, हेतिरियूं आयतूं पढ़ी आया आहियूं, 128 आयत थी हले। अनिसा जी माना छा आहे सिंधी में, और तूं और तूं। ऐं औरत खे छा चइबो, हिकिड़ी औरत हुजे त पोइ मरात इमरात, माशाअल्लाह से बहितरीन, इमरात। हाणे हे छा थिए, इमरातुन, ठीकु, ऐं ही मरफू में आहे, इमरातुन सावे रंग में लिखियो आहे न, तॾहिं हिनखे। ऐं जेकॾहिं का औरत, हाणे हिकिड़ी औरत जी ॻाल्हि थी हले, डिॼे ख़ाफ़त मिन बालिया, बाल चइबो आहे मुड़ुस खे, बालिया मुड़ुस पंहिंजे खां, निशूज़न यानी हुनजी बेगुरबती थिए, बेरुगबती थिए, हुन सां ध्यानु न ॾियो हुन ते, इरादनि या हुनखां मोह मोड़े वञे, त पोइ ही बाल मुड़ुस खे चइबो आहे। असां करे चुका आहियूं ज़िक्र बाउलतनि, जेको आहे क़ुर पाक में आयल आहे मुड़ुस हिननि जा। हिते असां तक़रीबन ॻाल्हि ख़तमु कईसीं त बेरुगबती जा घणा सबब थी सघनि था पिया। घर जो माहौल, मर्द या औरत ते ॿाहिरियों शैतानी असरु हुजे, औरत जी वॾी उमिरि थी वञे, या का डिघी बीमारी थी वञे औरत खे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुड़ुस जी रुगबत घटि थी वञे, पोइ न खटणु खपे, पर फितरत जी ॻाल्हि आहे। मुआशी मसाला था थियनि अहिड़ा, हिक ॿिए खे त अञा तुनका ॾियणु, घटि वधाई पैसनि जी, ॿियो टियों जहिड़ा थी पन न थिए, मसइलनि खे हल करण बजाए ड्रेग ॾियनि माण्हू, औरत ऐं मर्द पाण में, मुड़ुस या ज़ाल जो पंहिंजूं ग़लति फहमियूं मञण बजाए इन ॻाल्हि ते ज़िद कनि, हरू भरू पंहिंजी ॻाल्हि ते ज़िद करण जे बजाए बहितर आहे त जेका ग़लती थिए थी माण्हू मञे, वरी पोइ ते हटी वञे, ठीकु आहे न, सुलह कंदो हले, पाण खे सही सम्झे मर्द या औरत, हरू भरू बि ॿिए खे अहमियत न ॾे, मां ई सही आहियां, ईअं इन में मसइला वधी वेंदा, पोइ मुड़ुसु परे थी सघे थो पियो। औरत ते वरी कॾहिं बेजा सख़्तियूं कंदा आहिनि मर्द, मर्द कंदा आहिनि वरी कॾहिं पंहिंजे माउ जे चवण ते, या कंहिंजे पंहिंजे भेण जे चवण ते, छड़ो टुनका तनका जेको आहे पंहिंजी ज़ाल खे ॾियणु। इन सबब जेको आहे, जेकॾहिं वरी पोइ उहा रिएक्ट करे थी पई, औरत हुन ते एतिराज़ु करे थी, दाऊं करे थी, त पोइ वरी मुड़ुसु चए थो त न, तूं मुंहिंजी फर्मा बरदार न आहे। इहे मसइला थियनि था पिया, ईअं सोशल जेके आहिनि, जंहिं करे वरी औरत जो मुड़ुस सां बद अख़लाक़ी था पेश अचणु, या वैसन तबियत, या ज़रूरत खां ला तहलकी करणु, इहे सभई मामला आहिनि जंहिंजे करे थी सघे थो कंहिं सबब जे करे बि मर्द औरत ॾे रग़बत न ॾेखारे, या हुन खां मुंहुं मोड़े वञे, त पोइ अलाह पाक छा थो चवे, हुन में केॾी सुहिणी ॻाल्हि आई आहे, त नाहे गुनाह ॿिन्ही ते। औरत बि सम्झे थी त मूंसां ज़ाती थी थिए, त पोइ बहितर ईअं आहे, ॿिन्ही ते आहे त सुलह कनि पाण में वेही करे, कंहिं बि क़िस्म जो ठाह कनि, वेहनि, ॻाल्हाइनि। औरत ऐं मुड़ुस ऐं ज़ाल खे वेही पाण में ॻाल्हाइणु खपे इन ॻाल्हि ते, जेकॾहिं का अटकाव थिए त पियो कंहिं ॻाल्हि ते, ऐं थोरी ॻाल्हि ते त जल्दी अटकाव थी वञे, ॻाल्हियुनि खे बहस में नियाणनि ख़तमु करे छॾनि, ठीकु आहे, ईंदा ईअं कबो, परवाह न आहे। ऐं अलाह पाक छा थो चए, वो सुलह ख़ैर, सुलह भलो आहे। ऐं अलाह पाक चए थो ओहिदरतिल अनफुस शुह, ऐं वेझो कया विया आहिनि नफ़्स लालच जी, यानी बुख़ल खे,
नेचुरली ईअं आहे त माण्हू पंहिंजो ई फ़ाइदो सोचींदो, सभिनी जो, मर्द जो बि त औरत जो बि। पर अलाह पाक चए छा थो, ऐं जेकॾहिं अवी चङाई कंदव व इंतोसिनू व ततकू, ऐं थींदव परहेज़गार। परहेज़गार केरु थींदो आहे? परहेज़गार जी डेफिनेशन आहे जेको अलाह खां डिॼे हर मामले में, उहो तकवा वारो आहे। पोइ माना अलाह पाक चए थो त ऐं जेकॾहिं अवी चङाई कंदव, भलाई करे छॾियो न, मुड़ुस खे माफ़ कयो। ॿ ख़राबियूं अथसि, 4 चङायूं बि अथसि। भले 4 ख़राबियूं अथसि त 2 चङायूं बि अथसि। हुन खां पोइ ज़ाल बि, भला तव्हांखे का हूर फ़रिश्तो त कोन मिलंदी न, का हूर त कोन मिलंदी न। उन खां अलावा जेकी कमियूं पेशियूं आहिनि, कॾहिं बि पार्टनर लाइफ में साथी आहे, उनखे दरगुज़र कयो। न त जेकॾहिं पाण माण्हू ग़लती कंदो त उहा माफ़ करे छॾे, ज़ाल करे त उन ते ॾोह रहणो आहे। ईअं न थियणु खपे, चङाई कजे ऐं थींदो परहेज़गार अलाह खां डिॼो हर मामले में। त भई जेकॾहिं ठीकु आहे, कमी पेशी आहे त बर्दाश्त कजे न, छा थी पियो। ज़िंदगी गुज़ारणी आहे अॻिते, माउ पीउ जे मतिलबु ॿार आहिनि या कुझु आहिनि, उन्हनि जे बि चङाई जे लाइ जहिड़ा जटा न थियनि घरनि में। फ इन अलाह कान बिमा तामलून ख़बीर, वरी उहा ॻाल्हि अची वई। फ इन माना बेशक, त बेशक अलाह आहे जेकी तव्हां कंदा आहियो, ख़बीर आहे, ख़बर रखंदड़। बाख़बर अलाह पाक, जेको तव्हां कयो था पिया, चङाई कयो था अलाह ॼाणे थो पियो, जेके चङाई न कंदव उहो बि अलाह ॼाणे थो पियो। असां सभिनी खे इन जो ख़्यालु करणु खपे न त चङाई कयूं ऐं तक़वा अख़्तियार कयूं, अलाह खां ॾिजूं। अलाह पाक फरमाए थो 129 आयत में, ऐं नथा अवी ताक़त रखो वलन तस्ततियू। हीअ तमामु अहम आयत आहे, असांखे सम्झणु खपे हिनखे, इन करे वरी रिपीट थिए थी पई। नथा अवी ताक़त रखो, माना इहो अलाह पाक थो चवे, अंदाज़ो त लॻायो न, क़ुर पाक में आहे, इहो असांखे कोई न ॿुधायो आहे कंहिं। वलन तस्ततियू, ऐं नथा अवी ताक़त रखो, ही त तव्हां इंसाफ़ कयो औरतुनि यानी ज़ालुनि जे विच में। हिते जेको निसा आहे न, ही माना बेन निसा माना औरतुनि जे विच में। कंहिं औरतुनि जे विच में? पंहिंजे ज़ालुनि जे विच में। वलो हरस्तुम, केॾी ज़बरदस्त ॻाल्हि थियल आहे इहा क़ुर पाक जी। जेतोणीक हिर्स कयो, हिर्स छा हूंदो आहे? वधीक हुजे। हिर्स कयो तव्हां छा ते? चङाई ते। नोट कजो इहा ॻाल्हि, चङाई ते। तोड़े तव्हां चङाई चाहियो त अवी यानी यानी भली तव्हीं चाहियो घणो ईअं करणु त तव्हां अदिल रखो, त अदिलू, त तव्हीं इंसाफ़ कयो, अदिल कयो ज़ालुनि जे विच में। जेकॾहिं हिक खां मथे ज़ालूं आहिनि त चाहे 2 आहिनि, 3 आहिनि या 4 आहिनि, जंहिंजी मथनि ते इजाज़त आहे, ठीकु। पर इजाज़त ईअं कोन्हे का त जेको वणे जेको शादी करे। त नोट कजो इहा ॻाल्हि हिते, इहा ई हिन में ॻाल्हायल आहे। असांजा सदाईं सिंधी दोस्त वेहंदा आहिनि न, सिंधी वेनो ॿियूं महफ़िलियूं थियनि नॉन सिंधियुनि जूं, इहो हूंदो आहे दूसरी शादी, तीसरी, दूसरी शादी, वाह तीसरी शादी, हाणे ॿुधो आहे। ऐं नथा अवी ताक़त रखो, ही त तव्हां इंसाफ़ कयो ज़ालुनि जे विच में, जेतोणीक तव्हीं चाहियो इंसाफ़ करणु, पर तव्हां ताक़त नथा रखो। फला तमीलू, तंहिं करे न अवी झुकी वञो मुकमिल, अहिड़ो झुकणु जो तव्हां छॾे ॾियो उन ॿिए खे जहिड़ियो टंगियल हुजे ॼणो। भई इंसाफ़ त कोन था करे सघो, पर एतिरो त कमु कयो, कम से कम कोशिशि कयो इंसाफ़ जी। पर एतिरी नाइंसाफ़ी न कयो जो तव्हां हिकिड़ी माई खे, ज़ाल खे, जेका तव्हांखे न वणे आहे, बेगुर पई थिए, हुनखे ईअं छॾे ॾियो टंगियल ॼण टंगी पई आहे, न तव्हां हुनखे ख़्यालु रखो, कुझु बि कमाल आहे। हाणे हिते जेका ॻाल्हि आई आहे उहा इहा आहे त दिलि जी, अलाह पाक जेको ॿुधाए थो न, इहा दिलि जी इंसान जी फितरत जी कैफ़ियत आहे। त दिलि जी का पसंदि नापसंदि थी सघे थी पई, ठीकु आहे न। मां हिकिड़ी खे वधीक बहितर करे, ॿी खे खणी घटि थो सम्झे, हा, पर नाइंसाफ़ी नथी करे सघिजे। दिलि केॾे रुगबत वधीक रखे थी पई त का इंसान आहे, ठीकु आहे, परवाह न आहे। हाणे अहिड़े नमूने सां हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ा आयल आहे त तिरमिज़ी शरीफ़ में आहे, किताब निकाह में आहे, त हिकु हदीस मुबारक में आहे त जेको शख़्स 2 ज़ालनि हूंदे हिकु तरफ़ माइल थी ॿी खे नज़र अंदाज़ करे, नोट कजो, माण्हू नज़र अंदाज़ त न कंदा आहिनि, पर हुनखे तकलीफ़ूं ॾींदा आहिनि। उहो क़यामत में अहिड़ी तरह ईंदो जो उनजो अधु पासो शल हूंदो, यानी पैरालाइज़ थियल हूंदो, छो जो इंसाफ़ न कयो अथई न। नाइंसाफ़ी वारो पासो जंहिंसां नाइंसाफ़ी कई अथई, भले उहा माई सबुर करे, अलाह कोन बख़्शींदुसि। इहा हदीस मुबारक आहे, तफ़सीर हिन में खणी मां तफ़सीर क़ुर जे सिफ़े 261 तां कढी आहे। इन करे असांखे सम्झणु खपे। ऐं हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि तमामु, अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि कहिड़ी, हज़रत उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी सौदा रज़ियल्लाहु ताला अन्हा, जॾहिं नबी करीम सां शादी कई तॾहिं बि उहा वॾी उमिरि जी
उमिरि में वॾी थी वई हुई त हुनखे ख़ौफ़ थियो त मतां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खेसि तलाक ॾेई अलहदा न करे छॾनि। हालांकि ब्रिकेटी माण्हुनि लिखियो आहे किताबनि में त नबी शफ़ीक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कॾहिं को अहिड़ो इज़हार कोन फरमायो। पर पोइ छा थियो त हुननि रफ़ाक़त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माना इहो ख़ौफ़ त मतां रफ़ाक़त हली वञे, उनखे बरक़रार रखण ख़ातिर छा कयूं त पाण पंहिंजी ख़ुशी सां पंहिंजो वारो हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला जन खे हबा कयो तोहफ़ो ॾिनो। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाणे जॾहिं असांखे इंसाफ़ जो हुकुम थो अचे त अंदाज़ो लॻायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिक खां घणियूं औरतुनि जी इजाज़त हुई न, बल्कि चइनि खां बि मथे। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात फरमाई आहे त हुन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 अमर सां असांजूं हुयूं जेके घर वारियूं हुयूं, 9 हुयूं या 11 वल्ला आला मूंखे यादि नथो अचे, ॿिन्ही मूं को हिकिड़ो नंबर आहे। पर उहा सिर्फ़ु इजाज़त कंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन जा हिकिड़ा सबब हुया तमामु ख़ासि, यानी दीन खे सेखारण जे लाइ। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो किताब में लिखियलु आहे त ऐं हिकिड़ी हदीस मुबारक बि ईअं आहे त ॼण हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला जन सां जॾहिं हुन सां शादी थी त उन्हनि सां मोहबत हूंदी हुई, पर नाइंसाफ़ी कोन कयऊं। माना जेका बि घरवारी हुई उन जे लाइ माना जीअं न वारो हूंदो आहे वञण जो, त वारो ठहियलु त अॼु हेॾे ॿिए ॾींहुं हेॾे टे ॾींहुं हेॾे, त जेके सां नाइंसाफ़ी न थिए। कमाल आहे। ऐं असांखे सुनत मुबारक बि इन में बि ईअं ई माना ॾिसणु खपे त पोइ हज़रत बीबी सौदा रज़ियल्लाहु ताला जन इहा ॻाल्हि कई त चऊं त जेका मूंखे मां पंहिंजो वारो चॼां थी पई, नबी जॾहिं पसंदि फरमाइनि जॾहिं अची वञनि घर में, बाक़ी मुंहिंजो वारो उनखे हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला खे आहे। सुभान अल्लाह। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाफ़ जे तक़ाज़ानि मूजिबि उनखे क़बूल करण में तरदुद फरमाए रहिया हुया त इहो तव्हां तोहफ़ो त कयो था हज़रत बीबी अमर साहिण असांजी अमर साहिण जे लाइ, त उहो त फरमाइनि था क़बूल करण में तरदुद फरमाए रहिया हुया त बीबी सौदा रज़ियल्लाहु ताला जा चवनि पिया त पर हिन आयत ज़रिए खेनि इजाज़त फरमाई वई। यानी ॿी बि हिकु रवायत आहे उन में कीअं कीअं त हज़रत राफ़ी बिन ख़दीज उहा ज़ाल ई मोहम्मद बिन सलमा जी धीअ आई, माना हुनजी नाला इहे आहिनि, उनजी पीरसनी जी करे हुनजो तलाक जो ख़्यालु ॾेखारियो। हाणे हीअ कहिड़ा हज़रत आहे, कोई इस्लाम दीन मुस्लमाननि जी ॻाल्हि थी हले, साहबनि सॻोरनि जी, है न। पीरसनी थी वई ज़ाल जी त हुनखे सारे तलाक, अरब में तलाक थींदी आहे, वरी छोकिरी वरी तलाक जे वरी ॿियनि शादी करे छॾी थी, का ॻाल्हि ई कोन्हे का। औरत पाण तलाक वरिती ॿियनि शादी थी करे, ईअं न त असां वटि जेकॾहिं कंहिंखे तलाक थी त छोकिरी घर खां निकिरी न सघंदी, पीउ माउ ॿाहिरि घर खां निकिरी न सघंदा, कंहिंखे घर कंहिं ॾेखारियूं जो का मुंहुं वञी, तलाक थी वई मुंहिंजी छोकिरी खे, वाह कोई शानो ॿी तलाक थी वई ॿी शादी कराए छॾियो, जवान औरत जवान आहे त ख़ैर आहे, छोकिरी कहिड़ो गुनाह आहे, और छोकिरो बि त शादी कंदो आहे न, पर छोकिरी कहिड़ो गुनाह कयो, कोई उहो न थियणु खपे। अलाह साईं माना असांखे सम्झ अता करे ज़ुल्म खां बचाऊं। त हुन छा कयो, पीसनी जे करे तलाक जो जॾहिं ख़्यालु ॾेखारे, हुन चयो त ठीकु आहे मां पंहिंजो तोखे हक़ मार माफ़ु थी कयां, तलाक ॾींदे हक़ मार ॾियणो पवंदी, ठीकु आहे, मां तूं मूंखे ज़ोजियत में रख। हुन चयो त ठीकु आहे, हुकुमार माफ़ु करे छॾियईं, हू ज़ोजियत में रही पए। हाणे मुफ़सरनि मुताबिक़ हिन आयत जो हुकुम इन करे ई आम आहे। ईअं जेकॾहिं का औरत का करणु चाहे थी पई तलाक जो हिनखे या ख़दशो आहे इहो त मुड़ुसु मुंहिंजो मूंखे अलॻि थो करणु करणु या छा, त भई हिकिड़ो तरीक़ो इहो ई बि आहे त सुलह थी वञे कंहिं हिसाब सां, ठीकु। पर जेकॾहिं सुलह नथो थिए ॻाल्हि ॿोल खां पोइ बि, त पोइ अॻिते आयत अचे थी, अञा हले थी पई आयत 29। ऐं जेकॾहिं अवी पाण में सुलह करियो ऐं तक़वा अख़्तियार कयो त बेशक अलाह आहे बख़्शण हार महिरबान। ॾिसो लफ़्ज़ कहिड़ा आया आहिनि अलाह पाक जा, गफ़ूरन रहीमन। पहिरियों गफ़ूर आयो आहे बख़्शणार, पोइ आयो आहे रहीम, महिरबान बि आहे, माना बाज़ारो आहे, उहो ग़लती माफ़ु कंदो आहे, गुनाह बि बख़्शींदो आहे, रहम बि करे छॾींदो आहे। जेकॾहिं का तव्हां सुलह करे छॾियो, का गड़बड़ थी वई, कमी बेशी थी वई, सुलह थी वियो त अलाह बख़्शींदड़ आहे। अलाह वई हाणे हिते हीअ आयत असां न पढ़ीसीं, अॼु कंटिन्यू कयूं था पिया। वई यतफ़र्रक़ा, ऐं जेकॾहिं ॿई जुदा थींदा, हाणे ॻाल्हियूं सुलह थियण जी कोशिशि थी, ऐं सूर अनिसा में अॻु में असां पढ़ी आया आहियूं त तलाक ॾियण जो तरीक़ो कहिड़ो आहे। उन खां पोइ जेकॾहिं ॿिनि माना ज़ाल मुड़ुस विच में अणबणत थिए थी पई त हिकु त पाण में ॻाल्हाइनि, पर पाण खां ॻाल्हि चढ़ी वञे त सुलह कराइण वारा माण्हू सुलह कराइनि
ऐं उन्हनि जी नियत साफ़ हुजणु खपे। जॾहिं सुलह लाइ अचनि छोकिरे ऐं छोकिरी जे तरफ़ां के बि वॾा, त उहो ईअं न थिए त छोकिरे वारो अची करे सॼो छोकिरी जे ख़िलाफ़ पियो ॻाल्हाए, बसि उन ते इल्ज़ाम हणणा आहिनि। या जेकॾहिं छोकिरी वारा अचनि सुलह जे लाइ, त छड़ो छोकिरे ते जेको मुड़ुसु हुयो उन ते वेठा उन जूं, उनजो मक़सदु इहो हुजे त हिन खे असां कूड़ो साबित करे बीहूं ऐं ॾाढियूं जेको बिछड़ाई जेका करणी हुजे छोकिरे जी, छोकिरे खे बिछड़ो कयूं। न, इहो नियतूं न हुजनि, नियतूं हुजनि सुलह कराइण जूं। ऐं असां ॿी हिकिड़ी आयत पढ़ी आयासीं, ऐं हदीस मुबारक बि ॾिठीसीं असां लास्ट वारे क्लास में, उहो हुयो त सुलह कराइण लाइ, ॿिनि जे विच में सुलह कराइण लाइ जेकॾहिं तव्हां कूड़ था ॻाल्हायो त उहो कूड़ ई न आहे। जीअं फॉर एग्ज़ाम्पल, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं मां सम्झो छोकिरी जे तरफ़ां आहे, छोकिरीअ मूंखे त इहो ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु त मूं ते हथ बि खयो हो, कॾहिं कॾहिं भाॼी भुती जे लाइ अज़ाब ॾिए थो पियो, मुड़ुस जी भेण जेका आहे उहा त मूंखे ॾिसी सहे कोन थी पई, ससु मूंखे ताना थी ॾे। हाणे इहे सभु घर जूं ॻाल्हियूं ॿुधाई। हाणे मां जॾहिं वेठुसि महफ़िल में, त मां इहो चवां था मूंखे त छोकिरी इहो ॿुधायो आहे त माशाला हुनजी ससु जेका उहा हुनखे सदाईं ख़्यालु रखंदी आहे। हालांकि छोकिरो जॾहिं तेज़ थींदो आहे त ससु चवंदी अथसि सॼो कूड़, ससु चवंदी अथसि त बाबा हिन जो ख़्यालु कर, हिनखे न, न्याणी खे तंग कर बि, ईअं न कर पुटु, इहो सुठो न अथई। या चवांसि तुंहिंजी भेण जी बि तारीफ़ कंदी आहे, चवंदी आहे त सुठी रही, पर कॾहिं कॾहिं जेको आहे त हाणे इहा कूड़ भले हुजे तारीफ़ जो, इन में छा थींदो, उहो ऑटोमेटिकली कंहिं माण्हू जी दिलि नरम थी वेंदी। शिकायतुनि सां दिलि नरम न थींदी आहे, तारीफ़ करण सां दिलि नरम थींदी आहे। इन करे अलाह पाक चए थो, उहो हुन में आयत में हुयो जेको असां पढ़ी आयासीं, त सुलह कराइण जे लाइ न थोरो ग़लति ॻाल्हाइणो पइजी वञे न, कूड़ ॻाल्हाए छॾियो, माण्हुनि खे ठाहिणो आहे, ड्राइणो न आहे। असांजा माण्हू वधीक हथियूं बाहि ॿरंदी आहे, हुन ते तेल हारे छॾींदा आहिनि, ऐं हीअं अच्छा हीअं चई, पोइ हीअं तूं चओ हीअं चवेसि। हा, असांजी बि अहिड़ी आदत आहे सभिनी, अलाह माफ़ु करे। बहरहाल कोशिशि कजे त सुलह हुजे। ऐं जेकॾहिं ॿई जुदा थींदा त बेपरवाह कंदो अलाह हर एक खे, माना ॿिन्ही खे अलाह बेपरवाह करे थींदो। जेको कोशिशि कयूं न ठहिया ऐं अलॻि थिया त का ॻाल्हि कान्हे का, अलाह से हुनजी बि भलाई कंदो, अलाह से हुनजी बि भलाई कंदो, छोकिरे जी बि त छोकिरे जी बि, छोकिरी जी बि। हा, ऐं कंदो हर एक खे पंहिंजे फज़ुल सां, फज़ुल अलाह जी वॾी नेमत आहे, फज़ुल सां। वकान अल्लाह युगनि अल्लाह, युगनि माना यगनी थींदो आहे रिच करणु, युगनी जो लफ़्ज़ अॻिते ईंदो इनशाला। युगनी माना रिच करणु, जेको माना जीअं बेपरवाह चइबो अलाह गनी, अलाह बेपरवाह, पर अलाह बेपरवाह त दुनिया जो आहे, पर ही बेपरवाही चई सघिजे थी पई। ऐं अलाह ॾियण में आहे कुशादगी वारो, हिकमत वारो। वकान अल्लाह वासिअन अलीमा, वसील माना कुशादगी वारो अलाह, ऐं हिकमत वारो आहे, उहो सम्झे थो हर ॻाल्हियुनि खे। अलाह अकबर, अहिड़ा लफ़्ज़नि पिया अलाह पाक जी सिफ़त आहे। इहा सिफ़त अलाह पाक जो नालो ज़ाती न आहे, हीअ अलाह पाक जो ज़ाती नालो आहे। अलाह वासिअन वसी आहे, हकीमन हकीमा, इहा सिफ़त आहे, इहा तारीफ़ आहे अलाह पाक जी, त अलाह इहो बि आहे। हाणे जेका 133 नंबर आहे चए थी पई त लिल्लाहि मा फ़िस समावाति मा फ़िल अर्द, ही बार बार अलाह पाक क़ुर में चए थो पियो, वलिल्लाहि मा फ़िस समावाति मा फ़िल अर्द। ऐं अलाह जो ई आहे जेको कुझु आहे आसमाननि में ऐं जेकी कुझु आहे ज़मीन में, ज़मीनुनि न आहे, ज़मीन में। वलक़द वसैना अल्लज़ीन ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम, ऐं अलबत तहक़ीक़, वला कद ईंदो आहे तहक़ीक़ लाइ, तहक़ीक़ माना सर्टेन। कमाला लफ़्ज़ ॿ हूंदा आहिनि, जॾहिं बि हुजनि न, कद तव्हां ॾिसो, कद क़ामत सलात चवंदा आहिनि न, जीअं त कद माना यकीनन निमाज़ थी वई आहे, हाणे अची बीहो पढ़ो। ऐं जेकॾहिं तव्हां ॿ लफ़्ज़ गॾु ॾिसो, ल कद, ल माना बि ज़रूर आहे, या अलबत लिखंदा आहिनि या ज़रूर लिखंदा आहिनि, त ही ॿ लफ़्ज़ जॾहिं अचनि, माना अलाह पाक जेका ॻाल्हि ॿुधाइण चाहे थो पियो, उन ते ज़ोर ॾेई ॻाल्हि थो करे। व ला कद, व माना ऐं, ल कद, इहे ॿ लफ़्ज़, ल कद माना, हाणे ध्यानु ॾियो, तमामु अहम ॻाल्हि थी हले। व ल कद वसैना अल्लज़ीन, वसियत कई अथऊं। असां वसियत कंदा आहियूं, इंसान कंदो आहे जॾहिं मरंदा आहिनि, पर वसियत आहे हिदायत, अलाह पाक वसियत कई आहे इहा, ठीकु आहे।
ऐं हिदायत ऐं वसियत में फ़र्क़ु इहो आहे, सॉरी, वसियत जॾहिं माण्हू मरंदो आहे ऐं कंदो आहे न, या मरण खां अॻु में करणु खपे उहा, त उन ते अमल करणु लाज़मी हूंदो आहे। तॾहिं अलाह पाक क़ुर में लफ़्ज़ आहे वलक़द वसैना, असां वसियत कई आहे, वसियत कई अथऊं, अथऊं माना असां वसियत कई आहे, अलज़ीन उन्हनि खे जिन उतुल किताब ॾिनो वियो, किताब मिन क़ब्लिकुम, अव्हां खां अॻु, व इयाकुम ऐं अव्हां खे बि, अनित्तकुल्लाह त ॾिजो अलाह खां। हाणे अलाह पाक कॾहिं कॾहिं ॻाल्हि कंदो आहे त उन में पहिरीं क़ुर जी ॻाल्हि ईंदी आहे, त असां तव्हांखे क़ुर में हीअ चयो आहे ऐं ॿियनि खे बि हुकुम कयो अथऊं जेके अॻे तव्हां खां हुया। हिन आयत में ॿिए नमूनो आहे, अलाह पाक जेकॾहिं तक़वा जी ॻाल्हि कई आहे, अलाह खां डिॼण जी ॻाल्हि कई आहे, त अलाह पाक चयो त असां डिॼण जी ॻाल्हि तव्हांखे कोन था चऊं, छड़ो जेके क़ुर नाज़िल थियो आहे जिन ते त अलाह खां डिॼो, इहो त असां ॿियनि खे बि चयोसीं जिन ते किताब नथा आहिनि, उन्हनि खे बि इहा ई हिदायत कई वई, ही वसियत कई वई त अलाह खां डिॼो। कीअं, वलक़द वसैना लज़ीन उतुल किताब मिन क़ब्लिकुम पहिरियों आयो आहे, पोइ इयाकुम आयो आहे ऐं तव्हांखे बि, ठीकु आहे न। वइन तकफुरू, ऐं जेकॾहिं तव्हां इनकार कंदव, हू त गुज़री विया, जिन अलाह जे ख़ातिर अलाह खां डिॼा या न डिॼा उहे त गुज़री विया, हाणे तव्हांजी ॻाल्हि थी अचे, वइन तकफुरू, ऐं जेकॾहिं तव्हां कुफुर कंदव या इनकार कंदव, कफ़र माना इनकार करणु। तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त ज़मीन में जेको ॿिज पोखींदा आहिनि न, कोई बि तव्हां घर में पोखींदा आहियो, मथो मिटी विझी छॾींदा आहियो न, माना इहो कुफुर आहे, माना इहो लिकाइण आहे, ॿिज खे लिकायो, तव्हां कुफुर कयो, लिकाए छॾियो। ऐं अरबी में जेके हारी हूंदा आहिनि न, उन्हनि खे काफ़िर चवंदा आहिनि, छो, उहे ॿिज खे लिकाईंदा आहिनि ज़मीन में। काफ़िर त बाक़ी जेको असुल काफ़िर थींदो, उहो जेको असां चवंदा आहियूं मुस्लमान ऐं काफ़िर, काफ़िर उहो आहे जेको हक़ खे लिकाए थो पियो, जेको हक़ खे लिकाए थो उहो काफ़िर आहे। अलाह पाक फरमाए वइन तकफुरू, माना ॿियो आहे इनकार करणु हक़ जो, हुनखे न मञणु, ऐं जेकॾहिं तव्हां इनकार कंदो फ इन लिलाह, हाणे इन बि ईंदो आहे शद, माना बेशक, फ इन लिलाह माफ़िस समावात, मां वरी आयो लिलाह माफ़िस समावात, वरी साॻी आयत में, जेकॾहिं तव्हां इनकार कंदो त बेशक अलाह लाई आहे जेकी आहे आसमाननि में ऐं जेकी आहे ज़मीन में, तव्हांजी मर्ज़ी आहे, ताक़त तव्हांजी त आहे कोन, ताक़त सॼी अलाह जी आहे, मालिक सभु अलाह आहे जेको बि आहे आसमाननि में ऐं ज़मीन में। पोइ भले तव्हां न मञो, अलाह खां न ॾिजो, हुकुम त ॿियनि खे पहिरियों कयो वियो, तव्हांखे बि साॻियो हुकुम आहे, पोइ भले न मञो। वकान अलाह गनियन हमीदा, ऐं अलाह आहे बेपरवाह, सारायल आहे, अलाह बेपरवाह आहे। ऐं अलाह पाक ॿियनि केतिरनि आयतुनि में इहो चयो आहे त जेकॾहिं तव्हां गुमराही था कयो त मूंखे का देरि कोन थींदी त मां तव्हांखे ख़तमु करे ॿी क़ौम आणे छॾियां। तव्हां छा था सम्झो, तव्हांजो हिते आया वॾी तव्हांखे ताक़त आहे, सिहत आहे, तव्हां चओ था मां हीअं करे छॾींदुसि, मां हूअं करे छॾींदुसि, मां अलाह खे बि न मञींदुसि, अलाह खां डिॼंदुसि बि कोन, पोइ वकान अलाह गनियन हमीदा, अलाह बेपरवाह सारायल आहे। गनी, हज़रत उस्मान गनी बि गनी हूंदो, हज़रत उस्मान गनी हो न, अलाह बि गनी आहे, ईअं थी सघे थो, इहो त चवण वारा इहो बि चवंदा त साईं इहो शिरक आहे, इहो कीअं शिरक आहे, हज़रत उस्मान गनी मशहूरु आहे, अरब में हूंदो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में हूंदो, हुननि लक़ब अता थियल आहे हुननि खे गनी, जॾहिं त अलाह गनी आहे। ॿियो असां चऊं अदा रहम कर, कंहिंखो रहम घुरिजे त इहो शिरक थी वियो छा, माण्हू रहीम न आहिनि छा, माण्हू बि रहीम आहिनि, माण्हुनि खां मदद बि घुरिबी आहे, पर फ़र्क़ु आहे हुन में, कहिड़ो फ़र्क़ु आहे। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जन वक़्ती तौर जेका हुन जी ज़िंदगी हुन में गनी हुया, ऐं अलाह पाक गनियुनि अनिल आलमी, गना कंदा जॾहिं को सुवाली ईंदो त हुनखे ॾींदा न,
इहा कना हूंदी न, ऐं परवाह न कंदा त केतिरो ॾियणो आहे, ठीकु। पर अलाह पाक हक़ीक़त में गनी अलाह पाक आहे, गनियुन अनिल आलमीन, सॼी मखलूक ते गनी आहे। और त असफ़ मां गनी अथनि चंद जेके ज़रूरतमंद आहे उन्हनि लाइ गना कई, इस्लाम लाइ गनी थिया, बेशक अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त अहिड़े नमूने सां इहो लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके अलाह पाक जी सिफ़त आहे, अलाह पाक उहा इंसान खे बि ताक़त ॾिनी आहे। साॻी ॻाल्हि आहे गनी लफ़्ज़ जी आहे, इहो हिनखे चइबो आहे सिफ़त मुशबह। हीअ सिफ़त आहे, कंहिंजी सिफ़त आहे इहा? अलाह पाक जी। हाणे हीअ जेका गनी आहे न, इहा गिना मुंहिंजी निकितल आहे त माना रिच थियणु, माना बेपरवाह थियणु, उहो इहो आहे त सिफ़त मुशबह चइबो आहे हुनखे जेका शइ क़ाइमु हुजे सदाई। अलाह पाक जूं जेके सिफ़तूं आहिनि न उहे सिफ़त मुशबह आहिनि। माना उहे हिकिड़ो हूंदो आहे जेको हिकिड़ो हूंदो आहे अमल करे कुझु वक़्त लाइ चङो सुठो माण्हू हूंदो आहे न, कुझु वक़्त लाइ चङो हूंदो आहे। पर अलाह पाक जी ज़ात लाइ जेके लफ़्ज़ आहिनि न उहे सिफ़त मुशबह इन करे त अलाह पाक जी ज़ात लाइ हमेशह रहण वारी आहे, उनजी सिफ़त बि हमेशह रहण वारी आहे। इंसान जी सिफ़त जेकॾहिं का आहे उहा महदूद आहे, वक़्ती आहे, कॾहिं आहे कॾहिं न आहे, ऐं ज़िंदगी ख़तम थी वई, माण्हू पाण भले वियो, सिफ़त बि हली वई, नालो रहियो बाक़ी। पर अलाह पाक जी ज़ात सदाई आहे, सदाई रहंदी, उनजी सिफ़त बि सदाई आहे, सदाई रहंदी। फ़र्क़ु इहो आहे। लिल्लाहि मा फ़िस समावाति मा फ़िल अर्दि व कफ़ा बिल्लाहि वकीला। वरी आहे उहा टियों भेरो ई हिन आयत में 32 में वरी ॾिसो न केॾी अहम आयत आई आहे। ऐं लिल्लाहि मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्दि। मां माना छा थींदो हिते? मां जी माना छा थींदी? जेकी बि लिल्लाहि माना अलाह करण। अलाह करण, अलाह लाइ। मां माना जेकी, फी माना में, असमावात माना आसमान, जेकी आहे आसमाननि में, व मां ऐं जेकी आहे ज़मीन में, व कफ़ा माना काफ़ी, बिल्लाहि अलाह वकीला, भरिजलो चइजे या कुझु बि चइजे। वकील उहो थींदो आहे जेके पंहिंजो मामिलो ॾिबो आहे त भई ही मुंहिंजो मामिलो आहे, हिनखे हल करे ॾे, मसइलो ठाहे या कुझु बि कर। त ही शइ यादि करणु खपे सदाई। जेका बि को मसइलो थींदो आहे न, अलाह खे पंहिंजो वकील ठाहिणु खपे। मूंसां ज़ाती मां कंहिं दोस्त खे ॿुधायो वियो ऐं मां हुन ॻाल्हि खे ॾाढो न मूंखे फ़ाइदो पियो त हुननि जो मसइलो, मुंहिंजो पंहिंजो इहो मसइलो हो। त हाणे मूंखे इहो हो त जंहिं मसइले में वियासीं त वकील करिणो पए पियो। हाणे वकील करण जे लाइ हिते मां कैनेडा जी ॻाल्हि थो कयां त हुन लाइ पहिरियों हुनखे ॾिजनि साईं 15-20 मिंट अधु कलाकु फ्री ॾींदा आहिनि ॻाल्हाइण लाइ, त तव्हां पंहिंजो मसइलो ॿुधायो, पोइ हुनजी फी हूंदी आहे कलाकनि जे हिसाब सां, $300 कलाकु। असां कमायूं $25 कलाकु, के त कमाईंदा आहिनि $20 पर आवर, वकील वठंदो आहे $300 पर आवर। ऐं मूंखे केतिरी पघार खपे जो मां वकील कयां? पोइ मूं सोचियो त कजे वकील कयां बि सही, मां पैसा बि कढां, ख़बर न मां केस खटंदुमि अलाए कोन। वकील चए थो मूंखे, मां थोरो केस विढ़ंदुमि, खटणु हाराइणु मूंखे ख़बर कोन अथई, मूंखे लॻे थो तुंहिंजो केस सही आहे, तूं खटंदे, पर मुंहिंजी फी थींदे, जॾहिं बि कोर्ट वेंदुमि पैसा वठंदो वेंदुमि। ऐं हल ठही, हिकु त इहा पक न आहे त मथां हाराए बि वञा, थी सघे थो, कहिड़ी ख़बर। टी ॻाल्हि इहा त वकील खे मां ॿुधाई पंहिंजी ॻाल्हि, त बाबा मुंहिंजो हे मसइलो आहे, हीअं आहे, हुननि हीअं चयो आहे, काग़ज़ ॾेखार, काग़ज़ हुन जा ॾेखारियईं। हाणे मां जेकॾहिं केस थो कयां, वकील केस थो हुन ते दाख़िल करे, भई हू कहिड़ो वकील था कनि, जेकॾहिं हिन खां सुठो वकील हुजे त वकील ते बि चढ़ी वेंदा, ऐं मूंखे हुननि जी नियत जी ख़बर कोन्हे का। ॾाढो मुंझारो थी पियो। पोइ मूंखे यादि आयो, वक़फ़ा बिल्लाहि वकील आहे, अड़े यार घणी फी हूंदी वधि में वधि? 2 नफ़िल हाजत जा, 2 नफ़िल वञी पढ़िया राति जो, त चवांसि अलाह साईं मां तुंहिंजे हवाले थो कयां। उहो मुंहिंजो मसइलो विञाणे थो पियो
ऐं हुननि जो बि ॼाणे थो पियो त इहो वकील बहितर न आहे। अलाह साईं मूंखे हिन मां खटायो, छो जो मां हरूभरू कंहिं ते ज़मीन ते कब्ज़े जो केस न कयो त मां मुंहिंजा मौला तुंहिंजी त मां हवाले थो कयां पंहिंजो मामिलो। मां हिन ज़मीन ते केस कयो आहे, पर हीउ ॾाढो माण्हू आहे, हिनखे हणेसि मोचड़ा ऐं ज़मीन मूंखे मिली वञे जीअं। हक़ जी ॻाल्हि, अलाह खे वकील कयो, अलाह मुंहिंजो मामिलो हल करे छॾियो, अलाह खे वकील कजे। पर वकील अलाह खे कजे त पहिरियों अलाह जेको चवे थो पियो त वतकुल्लाह, अलाह को डिॼिजे बि सही न, नाइंसाफ़ी जो न हुजे। इंसाफ़ लाइ जेकॾहिं तव्हां सां को मसइलो थिए थो पियो, राति जो उथी करे तहजुद जा 2 नफ़िल पढ़जनि ऐं मामिलो सॼो ॾिजे अलाह खे। अलाह साईं तोखे थी, मां पंहिंजी कोशिशि कंदुसि, जेको मुंहिंजे दिलि में ईंदो वञे अलाह साईं मुंहिंजे लाइ चङाई कंदो वञे। पोइ रब यसिर वला तो असर वतमिम बिल ख़ैर बि चइजे, अलाह साईं आसानी करण मामले में ऐं पंहिंजी चङाई कजे। अलाह साईं अहिड़ो वकील आहे जो तव्हांजो मामिलो अलाह साईं कंदो ऐं असांजो मामिलो अहिड़ो ठाहींदो जो असां लाइ बहितरीनु हूंदो इनशा अलाह ताला। ॿिए जे लाइ बेईमानी दिलि में न रखिजे, पोइ हुन सां ज़ुल्म न हुजे। अलाह पाक 133 में चए थो पियो युज़हिबुकुम, ए इंसानो, हीअ जेका असां ज़िक्र कयोसीं हाणे उहा ई ॻाल्हि हिते अचे थी पई। ए इंसानो, हिकिड़ो कंहिंखे वार्निंग ॾिबी आहे, ए इंसानो ब्रेकेट में लिखियलु कोन्हे हिते, युज़हिबुकुम, जेकॾहिं हू चाहे त ख़तम करे अव्हांखे, अय्युहन्नास, ए इंसानो मतिलबु तव्हांखे फराह करे छॾे, वयात बि आख़िरी न, हाणे ॿियनि खे अलाह बेपरवाह, तव्हां छा था सम्झो पाण खे, तव्हांखे ख़तमु करे इंसानो ई का को माणे छॾे। कान अलाह अला ज़ालिका क़दीर आहे, ऐं आहे अलाह उन इहा ॻाल्हि ते वस वारो। असां हीउ जेको तव्हां सूरह निसा जी तव्हां ॾिसो त सही, मुंहिंजे ख़्याल में पहिरीं ऐं आख़िरी आयत खे छॾे करे बहरहाल या हिकु ॿ ॿियूं हूंदियूं, हर आयत ते तव्हां ॾिसंदव क़दीरा, वकीला, ख़बीरा, नसीरा, सभई इहे मनसूब आहिनि। ॻाढ़े रंग में असां मनसूब लिखंदा आहियूं, मनसूब ॻाढ़े रंग में लिखंदा आहियूं, मनसूब हीअं मरफू, मनसूब, मजरूर। एॾो रिदमाज इंतिहा न आहे, एॾियूं आयतूं 176 ॾिसो सही। आख़िर में जेका थिए थी न अलीमुन, उहा रफ़ा वारी आहे। हिन में तव्हां ॾिसो हिते बि थोरी हिन रंग में ग़लती वई आहे, उन हा हिन रंग में थोरी ग़लती थी आहे, उहो को ॾिसींदो कहिड़ी आहे। माना क़ुर में रंग कोन्हे को, पर असां जेकॾहिं चऊं त हिन जी हालत कहिड़ी आहे, रफ़ा, नस्बा या जर जी हालत आहे। माना ही मरफू रफ़ा, आहे, मनसूब मरफ़ू, आहे या मजरूर आहे। मरफ़ू साईं। मरफू साईं, मरफू असां साए रंग सां लिखंदा आहियूं न, हे असल में जी, हिन ते अचो साओ रंग। पर मूं लास्ट टाइम ईअं थियो त क्लास में मां इहो रखी छॾियो, मां चयो भले हुजे चलो ॿुधाइण जे लाइ, न त चेंज त करे सघिजे थो पियो। हाणे इनशाला हीअ क्लास थी वियो न, हाणे हिनखे रंग साओ मां करे चेंज इनशा ताला। मरफू असां साए रंग में लिखंदा आहियूं इस्म। ऐं हीअ जेको आहे हिन में जेको आहे क़ुर हाई आहे, हिकिड़ी वेबसाइट आहे, उन में बि इहो ई ज़िक्र आहे ईअं ई त 133 जे जेको आहे तर्जुमो आहे ऐं तफ़सील में, जेकॾहिं ए माण्हू घुरे अलाह त अव्हांखे फना करे छॾे ऐं ॿियनि खे पैदा करे, ऐं अलाह हुनखे मतिलबु वस वारो आहे। हीअ हिकिड़ी धमकी थींदी आहे त अलाह खे ताक़त इहा आहे, पोइ तव्हांजी मर्ज़ी हुन खां डिॼो या न डिॼो। ऐं यादि रखणु खपे त उन डिॼण जे लाइ अलाह पाक पहिरियुनि क़ौमुनि जो ज़िक्र कयो आहे, पोइ जिन ते क़ुर नाज़िल थियो आहे त तक़वा जो तव्हांखे हुकुम ॾिनो वियो आहे। हाणे 134 नंबर आयत आहे, आख़िरी असांजी आयत, दुनिया जो सवाबु या दारैन जो सवाबु। दारैन माना ही दार माना घर, घर, दार माना घर, दारैन माना ॿ घर, ॿ, हिकिड़ो न या घणा घर न, ॿ घर। अरबी में हिकु जे लाइ अलॻि ईंदो आहे, ॿिनि जे लाइ अलॻि लफ़्ज़ आहे, ॿिनि खां मथे जे लाइ जमा आहे। ॿ जमाउ न आहिनि,
अंग्रेज़ी में सिंधी में ॿ जमव आहिनि भई मूंखे हे ॿ सेल फोनूं आहिनि, मां इहो जमव में थो ॻाल्हायां सिंधी में। मूंखे हिकु सेल फोन आहे या मूंखे ॿ सेल फोनूं आहिनि। पर जेकॾहिं मां अरबी में ॻाल्हाईंदुसि त मां चवंदुसि मूंखे हीअ हिकु फ़ोन आहे, वरी मूंखे जेकॾहिं ॿी हूंदी त चवंदुसि मूंखे ॿ फ़ोनियूं आहिनि। पोइ ॿिनि फ़ोनुनि खां पोइ जॾहिं टी ईंदी त पोइ मां चवंदुसि हाणे मूंखे जमव आहिनि, माना फ़ोनूं जमव जो सीगो थींदो उहो, जमव ॻाल्हाइबो, ॿिनि ते अलॻि अलॻि आहे। हा माना माना अरबी में असां हाणे ॿ फ़ोनियूं हूंदियूं न त फ़ोनियूं न चवंदुसि, चवंदुसि ॿ फ़ोनियूं। पोइ टिनि खां मथे ईंदियूं पोइ चवंदुसि फ़ोनियूं। हाणे 3 हुजनि या 4 हुजनि या 24 हुजनि, 34 नंबर आहे त थिए थी पई त मन कान युरीद सवाब दुनिया, जेको घुरे थो, युरीदी माना जेको हू घुरे थो, माना जेको घुरे थो सवाब दुनिया, दुनिया जो सवाब इंदल्लाह आहे त अलाह वटि आहे सवाब दुनिया वल आख़िर, सवाब दुनिया जो ऐं आख़िरत जो। कान अलाह समीअ बसीरा, ऐं आहे अलाह ॿुधंदड़ ॾिसंदड़ ॼायो बसीरा। आख़िरी लफ़्ज़ कहिड़ो? बसीरा, कदीरा, वकीला, रकीबा, सुभान अल्लाह। जे हाणे इहो आहे, इहो जेको आहे न ही ईमान वारा बेईमाननि खां तॾहिं फ़र्क़ु आहे। जेके अलाह खां डिॼंदा न उहे दुनिया जे में जेका चङाई कनि था पिया उनजो सवाबु दुनिया में त घुरंदा आहियूं असां, पर उहे चवंदा आहियूं असां ते अलाह आख़िरत में सवाबु ॾे, आख़िरत भली करे। जेके दीन ते न हुया, जेके काफ़िर हुया, उहे छो जो आख़िरत ते यकीन कोन रखंदा हुआ। अॼुकल्ह जेको दहरियो आहे आख़िरत ते यकीन कोन थो रखे, त हू जेका चङाई करे थो जेकॾहिं हू सवाबु घुरे थो पियो त फ़क़ति दुनिया में ई घुरंदो न। त पोइ जेको घुरे थो दुनिया जो सवाबु, इहे पंहिंजे चङाई जो सवाबु नेकी जो बदिलो दुनिया में थो घुरे। ऐं ॿियो जेको रिया कंदो आहे, जेको ॾेखारण लाइ ख़ैरात करे, ॾेखारण लाइ क़ुर पढ़े, ॾेखारण लाइ को सिधो सुठो को जेको ॻाल्हियूं करे ऐं पंहिंजी ख़ुशामद वठण जे लाइ को सिखे या सेखारे पंहिंजी ख़ुशामद जे लाइ, उन माना दुनिया में सवाबु घुरियो। छो जो जिन खे ॾेखारण लाइ तव्हां इबादत कयो, असां इबादत कयूं या ख़ैरात कयूं, उहो माना उन माण्हू खां, उन्हनि माण्हुनि खां सवाबु थो पियो घुरे। त अलाह पाक इहा वार्निंग थो ॾिए त जेकॾहिं तव्हां या जेको बि तव्हां न चओ त हिते जेको बि घुरे थो दुनिया जो सवाबु, त हक़ीक़त त इहा अथव त अलाह वटि सवाबु दुनिया जो बि अथव, आख़िरत जो बि अथव। इन करे बहितर छा आहे, दुनिया जो सवाबु घुरण जे बजाए आख़िरत जो सवाबु घुरिजे। वकान अलाह समीअ बसीरा, ऐं अलाह आहे ॿुधंदड़ आहे, बसीरा ॾिसंदड़ बि आहे। असां जेके अमल कयूं था पिया, असां जेके दुआऊं कयूं था पिया, जेके चङाई सोचियूं था, इवन न सोचियूं था चङाई जो, उहो बि अलाह ॼाणे थो पियो। त इन करे बहितर इहो आहे त नियत बि साफ़ हुजे, फ़क़ति अलाह कारण असांजो लफ़्ज़ जेको निकिरे चङाई जो अलाह जे ख़ातिर, ऐं जेको लफ़्ज़ न कढूं न ज़ुबान मां अलाह जे ख़ातिर न कढूं ज़ुबान मां, माना भई कंहिंजी बुराई थी थिए, कंहिंजी गिला थी थिए, उहो असां ज़ुबान मां न कढूं, ख़ुदा वास्ते छॾे ॾियोसि। कंहिंजी दुश्मनी जो लफ़्ज़ निकिरे थो छॾे ॾियोसि, ॿाहिरि लफ़्ज़ ज़ुबान मां न निकिरे ख़ुदा कारण। अलाह पाक समीअन बसीरा, अलाह पाक ॿुधंदड़ आहे, ॾिसंदड़ आहे, लफ़्ज़नि खे ॿुधे थो, ॾिसे थो त छा था कयो। हक़ीक़त में अलाह वटि आहे सवाबु दुनिया आख़िरत ॿिन्ही जो। अल्हम्दुलिल्लाह हिते असां पंहिंजो सेशन टाइम ख़तमु कयूं था पिया। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। छो हिकिड़ी ॻाल्हि इहा आख़िरी स्लाइड आहे सम्झण जी, त असां इस्म जी ॻाल्हि कईसीं न, इस्म। हा ॾिसो इस्म असां चयोसीं त अल वारो बि इस्म थींदो आहे, जंहिं ते अल ईंदी इस्म आहे, जंहिं ते तनवीन अल ईंदो आहे शुरू में ऐं तनवीन ईंदी आहे आख़िर में, तनवीन ईंदी उहो इस्म आहे। हाणे तनवीन जे हिते ईंदी आहे उनखे नकिरा चइबो आहे। इमराअतुन, तुन ते तनवीन आई आहे न, उहा नकिरा आहे। नकिरा माना कॉमन नाउन, काई बि औरत। किताबुन, कोई बि किताब, अ बुक, अ प्रॉफिट, असां चवंदा न रसूलुन, अ रसूल, इहो नकिरा आहे। रसूलुन, किताबुन, रसूलुन, करीमुन, इहे सभु नकिरा आहिनि, छो जो हिननि ते आख़िर में तनवीन आहे। आहिनि इस्म
पर हेॾो जेके असां ॾिसूं अल वारा उहे बि इस्म आहिनि, पर उनखे चइबो मार्फ आहे। उन्हनि जे अंग्रेज़ी में छा थींदो, प्रॉपर नाउन। अल छा आहे, द अची वई। कीअं, हे ॾिसो, द बुक, हे अ बुक आहे, हे द बुक आहे। अ प्रॉफिट या ए प्रॉफिट, हे थींदो दी प्रॉफिट। ए मर्सीफुल, दी मर्सीफुल। ठीकु आहे। माना किताबुनि खे जेकॾहिं असां नकराम ऐं मार्फा करणु चाहियूं त भई ही ए बुक बि थी सघे थो पियो, ही ए बुक आहे, ही ए बुक। पर जेकॾहिं चओ था दी बुक, मां हिन में पढ़ियो, ही बुक मां हिन जी ॻाल्हि थो कयां, अ बुक त सभई आहिनि, अ बुक दी बुक, ही त पोइ द माना प्रॉपर थी वियो हिकिड़ो। ठीकु आहे। त अल किताब, अल रसूल, अल करीम, इहे छा थी वेंदा, हिनखे चइबो मार्फा। ऐं हिनखे लाम खे चइबो आहे लाम तारीफ़, ख़ासि उन जे लाइ आहे। ठीकु थियो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हिनखे पोइ ॾिसंदासीं इंशाअल्लाह ताला। ही आख़िरी स्लाइड मां हुअ अची त पर हिनखे आख़िरी स्लाइड था कयूं। हीअ ॾिसो, आयत असां 127 खां 132 पढ़ियूंसीं, 134 ताईं बल्कि मां सम्झां थो, 134 या त हिन में आयो आहे, ॾिसो, वकान अल्लाह बिकुल शइ मुहीता फ़इन अल्लाह कान बि अलीमा, कान 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 कान, केॾा कान आया आहिनि। ही छड़ो 126 नंबर आयत में आहे, बाक़ी 107 मां हे जेको आहे 98 नंबर रुकू, भई ही सभु हिन में आया आहिनि। ऐं वरी हिते ॾिसो, हिते जेको आहे ॿिया जेको कहिड़ी आयत आहे, वलिल्लाहि मा फ़िस समावाति मा फ़िल अर्ज़, हिकु 26 में आई आहे, वरी 31 में 2 दफ़ा आई आहे, वरी 32 में आई आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसंदव त हीउ जेको लिल्लाहि आहे न, इहो मजरूर आहे, मजरूर 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 लिल्लाहि। हे रुकू 19 जी ॻाल्हि थी आहे सूरत निसा जी, हे सॼो हे। ऐं हिन में तव्हां ॾिसंदव त कान अल्लाह, इहो अल्लाह मरफू आहे। वरी हिते फ़इन अल्लाह, अल्लाह मनसूब आया। वरी हिते आयो आहे वकफ़ा बिल्लाह, हिते मजरूर थियो आहे। तव्हां सम्झो था छो? अल्लाह अकबर, केॾो कमाल आहे। माना ही अल्लाह, ॾिसो हिते, जॾहिं बि कान सां अल्लाह ईंदो त मरफू हूंदो, कान सां मरफू आयो आहे। हिते कान सां गॾु न आयो आहे। ॾिसो हिते कान सां गॾु न आहे, कान सां, ओहे कान सां गॾु अची वियो, कान खां पोइ, माना गॾु माना कान खां पोइ, त अल्लाह मरफू थींदो। इसमें इनखे चइबो आहे इस्मु कान, कान अल्लाह इस्मु कान, कान अल्लाह इस्मु कान, कान अल्लाह, अल्लाह छा आहे, इस्मु कान, तॾहिं मरफू आहे, इस्म मरफू आहे इहो, कान अल्लाह। वरी हिते आयो आहे फ़इन अल्लाह। हाणे इन खां पोइ, इन माना इन अल्लाह समीन बसीर, इन शद वारी, इन माना बेशक, बेशक पोइ जॾहिं अल्लाह ईंदो त मनसूब ईंदो, अल्लाह। इन खां पोइ अल्लाह, अल्लाह मनसूब, इन खां पोइ अल्लाह मनसूब, इन हिते ॾिसो कान कान आहे, हिते कान कान, ओ हिते आयो आहे, इन खां पोइ अल्लाह मनसूब, इन खां पोइ अल्लाह मनसूब। तव्हां जाते आयत में खणी ॾिसो, इन खां पोइ अल्लाह ईंदो त मनसूब ईंदो। वरी अल्लाह मजरूर किथे थियो आहे, अल्लाह, उहो हिते बे, ही बा हर्फ जर आहे, बे खां पोइ अल्लाह आयो, अल्लाह लफ़्ज़ मजरूर थियो। ऐं हिते आयो आहे ॿियो किथो, हिकिड़ो ई आहे हिते मिसाल, ओ हिते न, हिन में कोन्हे, अल्लाह हिकिड़ो ई आयो आहे मजरूर हिते, उहो छा कंहिंजे करे, बा हर्फ जर जे करे। दुआ था कयूं अल्लाह पाक खां पहिरीं सलाह शरीफ़ पढ़ूं सभई, जुमो बि आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मियां मौला से असां जेको क़ुर सिखियो आहे, ऐसे करे अला से हिनखे क़बूल फरमाए, असांजे अचण खे क़ुर सिखण खे क़बूल फरमाए। मुंहिंजा मौला हिन में जेके ग़लतियूं आहिनि, कोताही थियूं आहिनि, अला से पहिरां सां माफ़ फरमाए, असांजे इल्म में इज़ाफ़ा फरमाए, असांखे क़ुर सां मोहबत, क़ुर खे सिखण सां मोहबत, क़ुर खे हिफ़्ज़ करण जी अलाह साईं असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। या अलाह से तूं असांजो हर मामले में वकील आहे, असांखे तक़वा नसीब फरमाए, असांखे आमीन आसन अमल बहितरीन अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन आमीन। ऐं जेके अलाह साईं असांजा जेके बीमार आहिनि, जेके बि असांजा मेंबर आहिनि या ॿिया के बि आहिनि, जेको अलाह साईं उनखे शिफ़ा नसीब फरमाए, असांखे मग़रूरी आमीन मजबूरी मजबूरी मोहताजी मायूसी खां अलाह साईं पनाह फरमाए। आमीन या अल्लाह साईं वालदेन खे आमीन फ़ज़ाफ़त बनाए, असांखे हिक ॿिए खे दुआऊं ॾियणी तौफ़ीक़ नसीब फरमाए।
या अल्लाह सां असांखे शिरक आमीन गीबत बिदत इहे जेके बुरायूं आहिनि गिला गीबत इन्हनि सभिनी खां महफ़ूज़ फरमाए। या अल्लाह सां असां जेके अमल कयूं था पिया उनखे नेक कर असांखे इहे क़बूल फरमाए। या अल्लाह सां दिलनि में दरगुज़र नसीब फरमाए। या अल्लाह साईं असांखे हिक ॿिए में मुआशरे में मोहबत नसीब फरमाए त असां हिक ॿिए जो ख़्यालु रखूं, हिक ॿिए के लाइ परेशानियूं पैदा न कयूं। या अल्लाह साईं असांखे हर मामले में आमीन पंहिंजी मदद फरमाए। असांजे अज़ीज़ खे गुज़ारे विया आहिनि उन्हनि जी बख़्शिश फरमाए। अल्लाह आमीन 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 या रब्बल आलमीन। आमीन पोइ साईं हिते हाणे वीडियो बंदि था कयूं। स्टॉप शेयर। रवा मैसेज रखियो त न